अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशूज़ में तव्हांखे भली कार। अॼु असां सिंध जे अहम इशूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। मंछर ढंढ जी तबाहीअ बाबति असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। मंछर ढंढ जीअं त उन जे हवाले सां तारुफ़ सॼी दुनिया में उन जो तारुफ़ थियल आहे। हर आम माण्हू सिंध जो माण्हू चङी रीति ॼाणे थो त मंछर जी तारीख़ केतिरी पुराणी आहे। मंछर जा उहे जेके ॾियारा हुआ उहे ॾियारा कीअं हुआ, उन जो माज़ी कीअं हो, हाल कीअं आहे। इंतिहाई ख़तरनाक हिन वक़्तु सूरत हाल मंछर ढंढ जी जुड़ी रही आहे। मंछर ढंढ जीअं त एशिया जी सभ खां वॾी मिठे पाणी जी ढंढ आहे ऐं दुनिया में उनखे एज़ाज़ हासिलु आहे ऐं तमामु वॾो दुनिया में पिणु मंझता आहे। अॼु हिन वक़्तु छा सूरत हाल आहे मंछर ढंढ जी, इन सूरत हाल ते पहुचंदे उन जा ज़िम्मेवार केरु आहिनि, छाजे करे इहा सूरत हाल जुड़ी आहे। उन जे चोतरफ़ जेके आबादियूं हुयूं उते लॾपलाण थी आहे, गंदो पाणी, गंदगी उन में, सिम नालनि जो छोड़ कीअं थियो, मंछर ढंढ जी हिन वक़्तु सूरत हाल आहे कहिड़ी, असां हिन ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं हिन वक़्तु जी सूरत हाल ते ऐं इन बाबति सलाहूं बि वठंदासीं त जीअं वाघ धणनि ताईं हितां मैसेज पुॼी सघे त मंछर ढंढ खे बचाए सघिजे। मोहन जे दड़े जी जीअं तारीख़, मोहन जो दड़ो लटिजी वियो, हिन वक़्तु मंछर बि लटिजी रही आहे। असां हिन अहम इशूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे कराची स्टूडियो में जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी इमदाद अली सुमरो साहब, जॾहिं त असांखे वीडियो लिंक ते असां सां मौजूदु आहिनि डॉक्टर अनिला नाज़, पाण प्रोफेसर आहिनि ऐं फिशरीज़ डिपार्टमेंट सिंध यूनिवर्सिटीअ जा प्रोफेसर आहिनि ऐं इन बाबति हू माहिर आहिनि। जॾहिं त सीनियर सहाफ़ी मुजाहिद हुसैन बि असांखे जॉइन कयो आहे ऐं सैयद मुजाहिद बि मंछर ढंढ जे हवाले सां उनजो तमामु घणो कमु थियल आहे। तव्हां सभिनी खे वेलकम थो चइजे। इमदाद साहब, ॻाल्हि ॿोल जी शुरूआति तव्हां खां कजे। हिन वक़्तु जेकी सूरत हाल मंछर ढंढ जी जुड़ी आहे उन जो ज़िम्मेवार तव्हां कंहिंखे था सम्झो? मंछर ढंढ जी जेका बदकिस्मती चइजे त 1982 खां शुरू थी, जॾहिं इहा मेन नारा वैली जेका ड्रेन हुई उहा तब्दील थी वई गंदो पाणी या ज़हरीलो पाणी खणण वारी ड्रेन में, नाले में तब्दील थी वई। उनखे जॾहिं RBOD जो नालो ॾेई, राइट बैंक आउटफॉल ड्रेन जो नालो ॾेई जॾहिं उनजो छोड़ मंछर में करायो वियो त उनखां पोइ मंछर जेका आहे सॼी हिकिड़ी ज़हरीली पाणीअ जी खॾ में तब्दील थी वई। पाकिस्तान जी वॾे में वॾी मिठे पाणी जी ढंढ हींअर प्रैक्टिकली हिकिड़े ज़हरीले पाणीअ जी खॾ में माना तब्दील थियल आहे। अख़्तियारनि जो इहो ख़्यालु हो त शायदि सिंधू दरिया जो ताज़ो पाणी उते पहुचंदो, खीर थर जा जेके जबल आहिनि जेके मंछर खे सैराब कनि था उतां पाणी ईंदो, उनजे करे मंछर जो जेको इहे ज़हरीला असरात आहिनि, कारखाननि जो ज़हरीलो पाणी या पोखुनि जो जेको ज़हरीलो पाणी आहे उनजा असरात ख़तमु थी वेंदा। पर बदकिस्मती सां ईअं थियो कोन। छाजे करे जो जंहिं जॻह ते मंछर माना वाक़िअ आहे ज़िले जामशोरे में तमामु घणी गर्मी थी पवे, उते जेको रेनफॉल आहे उहो आहे 4.43 इंच ऐं जेका एवापोरेशन थिए थी, जेको पाणी हवा में माना गर्मीअ जे करे थी थो वञे, उहो 80 इंच आहे। तंहिंजे करे उहा ॻाल्हि बि न थी। सिंधू दरिया में मुसलसल जेका पाणीअ जी खोट आहे, मथां खां पाणी जी खोट आहे, जेको पंजाब मां असांजो पाणी रोकियो थो वञे, उते ग़लति तरीक़े सां इस्तेमालु कयो थो वञे, जेको सिंधूअ खे जेको खाट लॻल आहे, मुख़्तलिफ़ ॿिया ई सबब आहिनि। सिंधूअ में पाणीअ जी खोट थी त सिंधूअ मां बि पाणीअ जो वहकरा उते माना न आया। हिकिड़े पासे बारिशूं घटि पयूं, ॿिए पासे सिंधूअ मां बि पाणीअ जो फिलो घटि थियो, त प्रैक्टिकली मंछर ढंढ हींअर गंदे पाणीअ जी हिकिड़ी ढंढ में तब्दील थियल आहे। मुंहिंजो ऐं मुजाहिद जो तालुक़ु उन ई एरिया सां आहे, सेवण सां आहे, त कंहिं ज़माने में मंछर ढंढ हिकिड़ी ख़ुशहाली जी अलामत हूंदी। लखे मोहाणा, लखे मीर भर उन सां माना डायरेक्ट तौर ते ऐं लखे किरोड़े माण्हू, सेवण तालुके में रहंदड़ माण्हू, दादू ज़िले में रहंदड़ माण्हू, जामशोर ज़िले में रहंदड़ माण्हू इनडायरेक्ट तौर ते उतां मंछर मां माना मुस्तफ़ीज़ थींदा। दुबई बाज़ार हूंदी ॾाढी मशहूरु, उते असां ॾिसण वेंदा हुआसीं, वॾा वॾा दुकान हूंदा हुआ, उहे सभु हींअर ख़तमु थी विया आहिनि। पर अफ़सोस हीअ जेको मोहाणनि जे जेको लिवलीहुड हो, जेको मच्छी मानीअ जो जेको ज़रियो हो, रोज़गार जो ज़रियो हो, उहो हींअर न को सिंध हुकूमत खे यादि आहे ऐं न को वफ़ाक़ी हुकूमत खे। तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि दिलचस्प ॿुधायां त जेको सिंध जो वज़ीर आला आहे मुराद शाह, उनजी यूनियन काउंसिल बि उहा साॻी आहे जंहिंमें मंछर ढंढ आहे। उनजे बावजूदि सिंध हुकूमत जे तरजीह ते मंछर ढंढ आहे ई कोन। मंछर में रहंदड़ हज़ारे जेके मोहाणा आहिनि इहे मुराद शाह जा वोटर आहिनि, पर हींअर उहा सिंध हुकूमत खे बिल्कुलु बि यादि न आहे, उनजे कंहिं बि तरजीह इन ते न आहे। इहो त शुक्रगुज़ार थियणु घुरिजे असांखे जेके सोशल एक्टिविस्ट आहिनि जिन मंछर ढंढ खे बचाइण जो हिकिड़ो ट्रेंड शुरू कयो। मुजाहिद बि काफ़ी अरसे खां हिन ते जदोजहद कंदो रहे थो त सिंध हुकूमत जेसिताईं वार फुटिंग्स ते, जंगी बुनियादनि ते
के क़दम खणी मंछर खे हिन ज़हरीली पाणी जे असरात खां माना हाणे तव्हां ॾिसो न 500 किलोमीटरनि खां वॾी पखेड़ ते जेका हिकिड़ी ढंढ हूंदी हींअर वञी 30-35 किलोमीटरनि ते बची आहे जेसि ताईं उनखे वार फुटिंग्स ते क़दम नथा खयां वञनि सिंध हुकूमत जे तरफ़ खां ऐं वफ़ाक़ी हुकूमत जे तरफ़ खां त हीअ हिकिड़ो माना कारायती हिकिड़ी जेका शइ हुई जिते असांखे फ़ख़ुरु हो उहा तबाह ऐं बर्बाद थी बिल्कुलु डॉक्टर साहिबा ॻाल्हि ॿोल तव्हां बि इमदाद साहिब जी ॿुधी तारीख़ त सिंध जी कल्चर सिंध जो उहो त तबाह थी रहियो आहे माण्हुनि जो इन सां लाॻापियल हुआ ॻोठ माण्हुनि जूं आबादियूं उहे तबाह जानवर पखी मच्छियूं सभु तबाह थी रहियूं आहिनि तव्हां छा था सम्झो त मिठो पाणी खारो थी वियो आहे उहो ज़हरीलो थी वियो आहे इन जा सबब तव्हांखे कहिड़ा था नज़र अचनि हाणे तव्हां जीअं चयो त तारीख़ तबाह थी वई आहे एक्चुअली साइंस ऐं तारीख़ गॾोगॾु हलंदियूं आहिनि ऐं पाणी ऐं तहज़ीब गॾोगॾु हलंदो आहे तव्हां ॾिसो त जिथे जिथे दरिया वहे थो भली दरियाए सिंधु हुजे दजला फरात हुजे नील हुजे उहो पंहिंजो पाण सां गॾु तहज़ीब खणी थो ठीकु आहे ऐं सिंध हिकिड़ो ख़ुशकिस्मत धरती हुई छाकाणि जो हेठाई वारी ज़मीन हुई त दरिया जिथे अचे पियो जितां जितां गुज़रे पियो उते खोड़ सारा ढंढू ढोरा बि छॾे पियो सिंध ढंढुनि सां भरियल मुल्क आहे पर असां अफ़सोस करे था सघूं त जेके इख़्तियार धणी आहिनि उन्हनि वसीलनि खे तबाह कयो आहे हाणे इमदाद साहब ॻाल्हि करे वियो त कंहिं दौर में थियो मेन नारा वैली ड्रेन खे छोड़ कयो वियो दुनिया जे कंहिं बि कुंड में ज़हर खे पीअण जे पाणी लाइ न छॾियो वेंदो आहे असां वटि ईअं थियो बग़ैर कंहिं पॉलिसी जे त अॻिते इनखे कीअं साफ़ कयो वेंदो ऐं ईअं न आहे त फ़क़ति 50,000 या 1 लख मुहाणा मुतासिर थिया आहिनि पर हेॾी वॾी ढंढ हुई उन जे जेका मच्छी जे ख़तम थियण जे करे लखें माण्हुनि जो जेको प्रोटीन सोर्स ख़तम थियो आहे मच्छी पाणी जे ज़हरीले थियण जे करे छाकाणि जो पाणी हमेशह सीपेज कंदो आहे ज़मीन में त उन करे सराउंडिंग जूं जेके ढंढ जे मंछर जे आसपास ज़मीनूं आहिनि उहे ज़हरीलियूं थियूं आहिनि हिन पाणी खे जॾहिं बि चेक कयो थो वञे हर साल असांखे ख़बर थी पए त जेके हिन में ज़हरीला मवाद आहिनि उन्हनि जी मिक़दार वधंदी पई वञे इन करे वधंदी पई वञे जो कुदरती दरियाए सिंध में पाणी आहे कोन ऐं उन जा कारण त तव्हां सभु ॼाणो था हिकिड़ो त मथे घणा सारा डैम ठही विया आहिनि पाणी छॾियो नथो वञे ऐं उनखां सवाइ कुदरती तौर ते बि हिनमहिल क्लाइमेट चेंज जे करे पाणी जा ज़ख़ीरा दुनिया जा खुटंदा पिया वञनि ऐं दरियाए सिंध उन्हनि दरियानि मां आहे जेके इंतिहाई बुरी तरह सां क्लाइमेट चेंज जे करे पाणी जी खोट खां मुतासिर थियो आहे त इन करे पाणी छिडो बि न पियो थिए माना डाइल्यूट न पिया थियनि जेके ज़हरीला मवाद मंछर में आहिनि दरियाए सिंध मां बि पाणी न पियो अचे नेगाज जेको वाटर फ्लो आहे या ॿियूं नयूं आहिनि उहे बि पाण सां पाणी खणी थी अचनि उहे जेकॾहिं एतिरो फ्लो अचे त इहो छिडो थिए त छिडो थी थो सघे नंबर ॿियो तरीक़ो इहो आहे त हिनखे माना ज़हरीले मवादनि खे ख़तमु कीअं कजे इहा वॾी हिकिड़ी पॉलिसी जी ज़रूरत आहे रिहेबिलिएशन जी ज़रूरत आहे जेका ॻाल्हियुनि सां कोन थींदी हिकिड़े संजीदा प्लान ठाहिण सां थींदी हिनखे ढंढ खे बिल्कुलु ख़ाली करे ऐं मेन नारा वैली ड्रेन जो जेको डायरेक्शन चेंज करे का ॿिए तरीक़े सां हुनखे ॿिए हंधि किथे आउटफ्लो ॾिनो वञे त जीअं हाणे हुन में मंछर में हुनजो छोड़ बंदि कजे इहे ॿई शयूं करणियूं पवंदियूं त पोइ ई इहा थींदी ऐं उन खां अॻु में बि असांखे हिन माना मंछर जी जेका ज़मीन आहे जेका मिटी आहे उहा बि त केमिकल सां भरिजी वई आहे न त उनखे बि साफ़ करण जी ज़रूरत पवंदी हाणे माना मां तव्हांखे सिंपल हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त जेके केॾी महिल मंछर में मिठे पाणी जी मच्छी वाध वेच नथी करे उहा इन करे नथी करे जो हुनजी जेका हालत आहे या स्टेटस आहे उहा मिठे पाणी वारी रही कोन्हे हेॾी महिल ओवरऑल असां सैलिनिटी चेक कंदा आहियूं जेको सिंपल तरीक़ो आहे नमकियात खे चेक करण जो जेका PPT या पार्ट पर 1000 में चेक कबी आहे त नॉर्मल मिठे पाणी जी जेका सैलिनिटी हूंदी आहे उहा 0.3 खां
0.4 ताईं हूंदी आहे, हलो मैक्सिमम 0.89 ताईं हली वञे, पर मच्छर जी हेॾी महिल नॉर्मल जेका सैलिनिटी आहे उहा 4 ppm ताईं आहे, ppt ताईं आहे। त एतिरी जॾहिं हुनजी नमकियात वधी विया आहिनि त मिठे पाणी जी मच्छी हुते किथे वाधि वेझ कंदी। सही, न फ़क़ति ईअं आहे त हुन में नमकियात वधी विया आहिनि, पर केमिकल्स वधी विया आहिनि, हेवी मेटल्स वधी विया आहिनि, जेकी इंसानी ज़िंदगी लाइ इंतिहाई नुक़सानदेह आहिनि, बल्कि कंहिं बि ज़िंदगी लाइ इंतिहाई नुक़सानदेह आहिनि। हुतां जी जेकॾहिं मच्छी बि खाए बि न त यकीन ॼाणो त उहा को न को ज़हरीलो मादो इंसाननि में मुंतकिल कंदी, ऐं लाज़मी आहे इहो को हेल्दी न्यूट्रिशन कोन रहंदी। त इख़्तियार धणियुनि खे हिन सोचण, हिन ॾांहुं ध्यानु ॾियणु घुरिजे। तव्हां अॼु मंछर जी ॻाल्हि था कयो त असांजो कल्ह वेटलैंड डे हुयो, जेको ढंढनि ढोरनि दरियाहनि इन्हनि जो आलमी ॾींहुं आहे 2 फरवरी। त ख़ाली मंछर न त मंछर त तबाह थी वई, पर छा असां किंजर जी पोइवारी करे था सघूं? किंजर में कोटरी जो जेको फुज़लो आहे सॼो केमिकल, जेके फैक्ट्रीज़ जो अनट्रीटेड पंहिंजो कराची वाह में छॾियो थो वञे। कराची वाह तव्हांखे ख़बर आहे त किंजर में वेंदो आहे, त सुभाणे जीअं मंछर मरी वई आहे, मरे रही आहे, किंजर बि ओड़ी थी वेंदी कुझु अरसे में। त न फ़क़ति आवाज़ उथारणु घुरिजे त मंछर खे रिहेबिलिएट कयो, पर किंजर खे बि ख़तम थियण खां बचायो। जेकॾहिं इहे केमिकल्स उते बि डिपॉज़िट थींदा वेंदा त उतां जी किंजर जी बि सैलिनिटी बि वधी थी सघे, ऐं उते बि ॿिया हैज़र्डस जेके केमिकल आहिनि, नुक़सानदेह केमिकल आहिनि, उहे वधी था सघनि। फिश डाइवर्सिटी ख़तम थी वेंदी, उन सां फिश पॉपुलेशन ख़तम थी वेंदी। असां कंहिं दौर में सम्झंदा हुआसीं त सुभाणे जो जेको प्रोटीन रिसोर्स रुगो मच्छी हूंदी, पर जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं, माना 90s में जॾहिं मां फिशरीज़ में पढ़ां पई, पर 20 सालनि में माना सिनेरियो ईअं चेंज थी वियो आहे जो असां पंहिंजे मच्छी वारा सभु रिसोर्सिस ख़तम करे छॾिया आहिनि। हेॾी महिल तव्हां क्लाइमेट चेंज जे हवाले सां कंहिंसां ॻाल्हि कयो त जेको दुनिया खे वॾे में वॾो मसइलो इहो न आहे त टेम्परेचर या गर्मी पद ज़मीन जो वधी रहियो आहे, बल्कि पाणी बि घटिजी रहियो आहे, पर जेको फूड इनसिक्योरिटी वधी रही आहे। त मच्छियुनि जो घटण, मच्छियुनि जी वाध वेझ घटण, उन्हनि जी नस्ल घटण, उन्हनि जी पॉपुलेशन घटण सां तव्हांजी जेका प्रोटीन फूड जी सिक्योरिटी आहे उहा घटि आहे। ऐं असांजी ॾिसो सिंध जी, पाकिस्तान जी, बल्कि दुनिया जी पॉपुलेशन वधी रही आहे, वसीला वधाइण जी ज़रूरत आहे। ॻाल्हि ॿोल पाण जारी रखूं था। मुजाहिशा, तव्हां मंछर ते कमु कंदा रहिया आहियो, तव्हांखे ॼाण बि आहे। इहा बि ख़बरूं ईंदियूं रहियूं माज़ीअ में त ॿेड़नि में शादियूं थींदियूं हुयूं, चोतरफ़ सवें ॻोठ हुआ। कीअं था तव्हां ॾिसो माज़ीअ खे, हाल खे ऐं मुस्तक़बिल खे? वॾी महिरबानी असलम। पहिरीं त तव्हांखे आउं जस्ट कयां थो त तव्हां हिकिड़े अहम इशू ते प्रोग्राम कयो आहे, कंहिं कंहिं सदाईं कंदी रहंदी आहे। कल्ह जीअं मैडम अमिला चयो त वेटलैंड्स डे हो इंटरनेशनल, ऐं असांजे सॼे सिंध जे जेके दोस्त आहिनि, सॼी दुनिया में वेठा आहिनि, उन्हनि मंछर जे हवाले सां जेको हैशटैग हलायो हो, उहो असांजो काफ़ी कामयाब वियो, आवाज़ निकितो। पर हाणे ॻाल्हि जेकी तव्हां खोली आहे त मंछर जो माज़ी छा हो, हाल छा आहे, ऐं मुस्तक़बिल छा थींदो, त यकीनी तौर ते हाल ऐं मुस्तक़बिल तव्हांजे अॻियां आहिनि। पर माज़ीअ जी जेकॾहिं ॻाल्हि कजे, छो त मुंहिंजी पैदाइश ख़ुदि मंछर जी आहे। मंछर जे किनारे ते चोतरफ़ जेके 15-20 वॾा ॻोठ अचनि था, उन्हनि में बि हज़ारे माण्हू रहनि था, ऐं उन्हनि जी ज़िंदगी ख़ुदि मंछर सां लाॻापियल आहे। रुॻो मलाह मुतासिर न थियो आहे जेको मंछर जे अंदरि ॿेड़ियुनि में रहंदो आहे या मच्छी जी किरत करे थो, पर जीअं चौधारी आबादगारी थिए थी, ज़मीन आबाद थिए थी, त उहो सॼो हिकिड़ो 2 तालुका आहिनि, सेवण तालुको ऐं जोही तालुको, ऐं उनजी 1000 एकड़ जेका ज़मीन आहे उहा मंछर तहत सिराब थींदी हुई, जेका हींअर बिल्कुलु बंजर थी वई आहे। ऐं माज़ी जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त मंछर जो ओज शायदि असां कोन ॾिठो हो, असांजे वॾनि ॾिठो हो। असांजे नंढपण में जेको असां ओज ॾिठो हो त मंछर ते जॾहिं साइबेरियन बर्ड्स ईंदा हुआ त मंछर जो पाणी कारो थी वेंदो हो उनजे शेडोज़ जे करे। अंदरि हर ॻोठ जे साम्हूं हिकिड़ो मलाहनि जो ॻोठु, जेको ॿेड़ियुनि जो ॻोठु हूंदो हो, उनखे बि तड़ चवंदा हुआ। हर तड़ ते जेके 150-100 ॿेड़ियूं हूंदियूं हुयूं, ऐं हिकिड़ो अंदाज़ो हो त घटि में घटि 2-2.5 हज़ार ॿेड़ियूं जेके आहिनि सॼे मंछर में हूंदियूं हुयूं, जंहिंमें
50,000 मुहाणा रहंदा हुआ पाणी जे मथां। जी हुन जूं शादियूं हुजनि या ख़ुशियूं हुजनि ग़मियूं हुजनि सभु उन ॿेड़ियुनि में थींदियूं हुयूं। ॿेड़ियुनि में स्कूल हूंदा हुआ, मस्जिदूं ॿेड़ियुनि में हुयूं, दवाख़ाना ॿेड़ियुनि में हुआ। असां पाण नंढे हूंदे उन्हनि ॿेड़ियुनि में रहिया आहियूं। रातियुनि जूं रातियूं उन्हनि ॿेड़ियुनि में असां पंहिंजी ज़िंदगी जा ॾींहं गुज़ारिया आहिनि। ऐं उहो हिकिड़ो अजीब हिकिड़ो मंज़र हो जॾहिं राति जे ऊंदहि थी वेंदी हुई त हर ॿेड़ीअ में गैस जा जेके घासलेट ते हलंदड़ गोला हुआ, जॾहिं उहे ॿरंदा हुआ त तव्हांखे ईअं लॻंदो हो जीअं तव्हां इस्लामाबाद जे मुनाल रेस्टोरेंट तां बीही ऐं हेठि इस्लामाबाद शहर खे ॾिसंदा हो, या गॾी भिट तां बीही मिठी शहर खे ॾिसंदा हो त हिकिड़ो सॼो शहर जगमग कंदो आहे। त राति जो मंछर ईअं जगमग कंदो हो, ॿेड़ियूं उन्हनि जूं जेके आहिनि सो रोशनी में ईअं जगमग कंदियूं। पर वक़्त सां गॾोगॾु जीअं इमदाद ॿुधायो त 80 वारे ॾहाके में जेको हिन वापदा वारनि इहो एनएमई ड्रेन करे हिन पाणी जेको छोड़ कयो ऐं पोइ मुस्तक़िल थी वियो आहे, हाणे उतां खां मंछर जी तबाही शुरू थी। ऐं 2001-2002 जे लॻभॻि ताईं मंछर तक़रीबन साल्टेड वाटर थी चुको हो। हुनजो जेके हैबिटेट्स हुयूं, फाना फ्लोरा हो, मच्छी हुई, जेके हुते आबी जीवत हुई, उहा मरण ऐं तबाह थियणु शुरू थी। ऐं गुज़िरियल 20 सालनि में जीअं मैडम ॿुधायो त असां जेके हिज़ार्स ॾिठा आहिनि त हीअ पाण मंछर खे ढंढ ते तसवुर नथा कयूं। ऐं मां सेकंड कंदो इम्तियाज़ जी ॻाल्हि खे त मंछर हिकिड़ो हाणे ज़हरीले पाणीअ जो हिकिड़ो गंदो खॾो आहे, जोहर आहे, या हुनखे तलाउ चऊं, उहो आहे। ढंढ वारो जेको हुनजो टाइटल हो उहो हाणे रहियो कोन्हे को। मंछर जे जीअं फीडिंग जा सोर्स जेके हुआ उहे हाणे बंदि थींदा पिया वञनि। नेचुरली तौर ते जॾहिं खीर थर मां जेके नयूं 13 नयूं वयूं हूंदियूं हुयूं मंछर में, गाज त तमामु वॾी न हुई, बाक़ी ॿियूं नंढियूं वॾियूं झंगारी, बाजारी, नली, तकी, अंगई, ॿियूं खोड़ 13 नयूं हुयूं जेके मंछर खे फीड कंदियूं हुयूं। वक़्त ऐं हालतुनि सां गॾु जॾहिं माहौल जी इन्वायरमेंटल जेके इशूज़ पैदा थिया आहिनि, असां वटि जेको आहे रेनफॉल घटि थी वियो हलियो त उहे नयूं त अचणु बंदि थी वियूं। कॾहिं कॾहिं हिकु गाज अचे थी, पर हाणे उहा बि बंदि थी वेंदी, छाकाणि त गाज डैम जॾहिं ठही तयारु थी वेंदो त उहो पाणी बि रुकिजी वेंदो ऐं मंछर ॾे नेचुरल पाणी जो सोर्स जेको कुदरती आहे उहो घटि थी वेंदो, बंदि थी वेंदो हुयो। ॿियो पाणीअ जो जेको सोर्स आहे उहो सिंधु दरिया आहे। सिंधु दरिया में मथे ई पाणीअ जे सां एॾी शॉर्टेज आहे जो हिननि ॾींहंनि में जॾहिं पाणी जी फसलनि खे ज़रूरत आहे त तव्हांजी अधु सिंध बदीन ठटो सॼो तबाह लॻो पिया, उते पाणी कोन्हे को। अवां कीअं था एक्सपेक्ट कयो त मंछर खे सिंध हुकूमत पाणी सिंधूअ मां ॾींदी? सुपर फ्लड हिकिड़ो नेचुरली असां वटि जेको आहे हिकिड़ो मौक़ो हो त असां मंछर खे कुदरत तौरु साफ़ करे पिया सघियासीं। जेकॾहिं असां मंछर खे दानिस्तर मोहलक वटां भरियूं हा दरिया सिंध मां ऐं हितां मोहलक खां छॾियूं हा, छंडर मां हिनखे ॿाहिरि कढूं हा, त घणे हद ताईं उहो पाणी जी जेकी थिकनेस आहे मैडम ॻाल्हि कई, उहा थिकनेस ख़तम थी वञे हा ऐं पाणी फ्रेश वाटर अची वञे हा हुन में तमामु वॾे मिक़दार में, त मंछर रिवाइवल करे वञे हा कुझु वक़्तु 2-3 ॾहाकनि ताईं। पर असां उहो मौक़ो मिस कयो। हाणे हिन वक़्तु गवर्नमेंट वटि ऑप्शन्स मौजूदु आहिनि। जेकॾहिं करण जी नियत हुजे, पॉलिसीज़ तव्हांजूं सिधियूं हुजनि त तव्हां वटि ऑप्शन ई ऑप्शन आहिनि। साइंसी तरक़ी एॾी वॾी थी वई आहे हाली, जेकॾहिं असां उन्हनि खे यूटिलाइज़ कयूं त असां बिल्कुलु मंछर खे वरी रिवाइव करे सघूं था। पर फौरी तौर ते जेकॾहिं मां चवां मुस्तक़बिल में छा करणु घुरिजे त मंछर खे साफ़ करण जे लाइ तव्हां जेको एनएमई ड्रेन जे ज़रिए जेको गंदो पाणी मंछर में मुसलसल ॾींहुं राति छोड़ थिए पियो, उनखे फिल्टर कयो। जीअं असां जो कराची में या मुल्क जे ॿिनि मुल्कनि में वेस्ट वाटर जेको वञे थो इंडस्ट्रीज़ जो, उन में त TDS या ॿिया हार्मफुल जेके हूंदा आहिनि केमिकल्स घणा हूंदा आहिनि, पर जेको मंछर में पाणी अचे पियो उन में वधीक जेको पाणी आहे उहो आहे सायाले फसल मां जेको सिम थी निकिरे ऐं उन में जेको ज़हरीलो असां भाण विझूं था उन्हनि जो पाणी आहे। जेकॾहिं 2-3 जायुनि ते असां हिकिड़ा वाटर फिल्ट्रेशन प्लांट हणी ऐं इहो ई साॻियो एनएमई ड्रेन जो पाणी मंछर में छोड़ कयूं त काफ़ी हद ताईं TDS बि घटिजी वेंदा ऐं पाणी बहितर अंदाज़ में मंछर वेंदो। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेसीं ताईं मंछर जी खाटरी न थींदी, मंछर खे सुकाए तव्हांखे मंछर जो पेट साफ़ करणो आहे, मंछर जी खाटरी करणी आहे ऐं उन खां पोइ तव्हां उनखे सिंधूअ मां पाणी ॾेई या वरी नेचुरली तौर ते जॾहिं बरसातूं सुठियूं पवनि त उहो उनखे फीड कनि त मंछर रिवाइव थी वेंदो। पर उन जे लाइ अव्हांखे हिकिड़ी जामे पॉलिसी जी ज़रूरत आहे। हिन वक़्तु असां ॾिसूं पिया त पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, 5 साल बसि पूरा थियण वारा आहिनि, 4 साल थी विया आहिनि मुआविल शाह खे। अञा जे इलेक्शन में ख़ुदि इहो ई सुवाल रहियो त तव्हां मंछर खे कॾहिं आबाद कंदो, कॾहिं को प्लान जोड़ींदो, त रुॻो हवाई ॻाल्हियूं हुयूं। हिन वक़्तु ताईं सिंध हुकूमत को बि अहिड़ो कमु न कयो आहे जंहिंमें मंछर जी ज़िंदगी खे बहितर बनाए सघिजे। बिल्कुलु शाह साहब। इमदाद साहब, मुजाहिद शाह जी जेकी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी इंतिहाई या डॉक्टर साहब आहे, इंतिहाई छिरकाईंदड़ सभु शयूं आहिनि। सिंध हुकूमत या जेके वफ़ाक़ी हुकूमत आहे मंछर जे हवाले सां मुख़्तलिफ़ दावाऊं साम्हूं ईंदियूं रहियूं आहिनि।
त असां मंछर लाइ कमु पिया कयूं, उतां जे माण्हुनि लाइ प्लांट ॾिना आहिनि, स्कूल ॾिना आहिनि, इंतिज़ामी तौर ते जेके उते कम थिया आहिनि, दावाऊं थियूं आहिनि, उन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? असल में बुनियादी तौर ते मंछर जो हाल उहो आहे जेको पूरे सेवण जो हाल आहे, सेवण शहर जो हाल आहे, सेवण ऐं जोही तालके जो हाल आहे, या पूरी सिंध जो हाल आहे। जीअं पूरी सिंध तबाह ऐं बर्बाद हालत में आहे, ईअं मंछूर तबाह ऐं बर्बाद हालत में आहे। प्रोफेसर साहिबा ॾाढियूं ज़बरदस्त ॻाल्हियूं कयूं ऐं मुजाहिद ॾाढो ज़बरदस्त ॿुधायो त बेसिक नुक़्तो जेको मुजाहिद खयो उहो इहो आहे त जेकॾहिं कमु करण जी नियत हुजे, जेकॾहिं कमु करण जी नियत हुजे त हींअर साइंस वरी तरक़ी कई आहे त जिते इन पाणीअ जो छोड़ मंछूर में थिए थो उते जेकॾहिं फिल्ट्रेशन प्लांट हणाया वञनि, मंछूर जी खाटी कराई वञे ऐं उनखे सही तरीक़े सां ॿीहर रिहेबिलिटेट करण जो को प्लान हुजे। हिन महिल ताईं सिर्फ़ु लफ़्ज़ी ॻाल्हियूं थियूं आहिनि CM जे तरफ़ खां, सिंध गवर्नमेंट जे तरफ़ खां या ॿीं फेडरल गवर्नमेंट जे तरफ़ खां। इन मामले ते का बि संजीदगी असांखे नज़र नथी अचे। ही यूनियन काउंसिल आहे जेका मंछूर आहे, उहा यूनियन काउंसिल उहा ई आहे जिते मुराद शाह जो पंहिंजो माना अबाणो ॻोठ आहे, ॿई पासा माना झांगरा बाजारा वारे पासे खां बि ऐं वावड़ वारे पासे खां बि। पर असांखे कॾहिं बि उन में का बि संजीदगी नज़र कोन थी अचे। सिर्फ़ु इलेक्शन जे ॾींहंनि में वॾा वॾा वादा, वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कयूं वेंदियूं आहिनि, मंछूर जे मुहाणनि खे सब्ज़ बाग़ ॾेखारिया वेंदा आहिनि, पर थींदो कुझु बि कोन्हे को। जीअं मंछूर जी तबाही सां साईं मुजाहिद छा ॻाल्हि कई, अदीअ ॻाल्हि कई प्रोफेसर साहिबा, त मंछूर जी तबाहीअ सां सिर्फ़ु माना मंछूर में रहंदड़ मुहाणा मुतासिर न थिया आहिनि, पर पूरो सेवण तालको ऐं पूरो जोही तालको बि तबाह ऐं बर्बाद थी वियो आहे। उते जेके हज़ार हज़ार ॿ हज़ार एकड़ रखंदड़ ज़मीनदार आहिनि उहे बि हींअर तबाही ऐं बर्बादी जो शिकार आहिनि। उनजो सबबु इहो आहे त इहो जेको ज़हरीलो पाणी आहे उहो सीपेज करे सेवण तालके ऐं जोही तालके जूं सभु ज़मीनूं हुन तबाह करे छॾियूं आहिनि। माना हींअर सेवण में ऐं जोहीअ में न त का इंडस्ट्री आहे, माना तक़रीबन 12-13 साल मौजूदा CM खे थिया आहिनि त सेवण में का बि इंडस्ट्री कान लॻी आहे, न का इंडस्ट्री आहे, न एग्रीकल्चर आहे। माण्हू माना पंहिंजे रोज़ी रोज़गार जे लाइ, खाइण पीअण जे लाइ, हर ॻाल्हि जे लाइ माना जेको आहे सो मुतासिरनि ऐं सफ़ा हिकिड़ी वॾो इंसानी अलमियो जनम वठण जी माना जेको आहे सो इम्कान आहे, जेकॾहिं को जंगी बुनियादनि ते मंछूर खे बहितर न कयो वियो। जेको ॿियो प्रोफेसर साहिबा ॻाल्हि कई त असांजो जेको कींजर ढंढ आहे उहा बि मंछूर जे रस्ते से तेज़ीअ सां तबाही जे किनार ते वञे पई, त उनखे बि बहितर करण जी ज़रूरत आहे ऐं मंछूर खे बहितर करण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु डॉक्टर साहिबा, ॻाल्हि ॿोल हली रही आहे ऐं इंतिहाई लाज़मी नाज़रीन ॿुधी रहिया आहिनि इंतिहाई मंछर ढंढ जी तबाहीअ जा हाल ऐं असांजी जेकी नाहेली आहे उहा बि साम्हूं आहे। क्लाइमेट चेंज, माहौलियाती तब्दीली सॼी दुनिया में अची रही आहे। हिकु इहो त उन माहौलियाती तब्दीली जे करे असां वटि पॉलिसी न आहे, तयारी न आहे त सिंध केतिरो भोगींदी ऐं मंछर लाइ छा थियणु घुरिजे। पहिरीं ॻाल्हि त मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त पाकिस्तान जेको आहे 5 नंबर मुल्क आहे जंहिंमें क्लाइमेट चेंज तेज़ी सां अचे पियो। असां 5 नंबर ते आहियूं ऐं 5 नंबर ते असांजो जेको रीजन रिकॉर्ड कयो थो वञे त सिंध जो कोस्टल रीजन उन में अची थो वञे ऐं सिंध उन में अची थो वञे। ठीकु आहे न, इहो रिकॉर्डेड आहे। जेको 2021 जी जेको COP26 जेका क्लाइमेट चेंज वारी समिट थी उन जी डिक्लेरेशन में इहो अची वियो। हाणे कुझु काफ़ी ॿाहिरियां मुल्क आहिनि, यूरोपियन यूनियन वग़ैरह या जेके बि पंहिंजो इंडस्ट्रियल कंट्रीज़ आहिनि उहे बाउंड आहिनि। उन मां नेदरलैंड या के यूरोपियन कंट्रीज़ बाउंड आहिनि, उहे असांखे फंडिंग कंदा हूंदा NGOs जे थ्रू बि, ऐं उन्हनि जूं पॉलिसीज़ हूंदियूं इन्हनि रिहेबिलिटेशन लाइ या गवर्नमेंट जे थ्रू। इहो ॾिसण जी ऐं उन्हनि ते प्रेशर विझण जी ज़रूरत आहे त उन्हनि जेके बि फंडिंग अचे थी उन्हनि खे ख़ाली कागज़ी कार्रवाई में इस्तेमालु न कयो वञे। मां अफ़सोस सां चवंदसि त असांजूं काफ़ी जेके गैर सरकारी तंज़ीमूं बि जेकी आहिनि उहे हिते अची ॻाल्हियूं करे ऐं सेमिनार करे हलियूं थियूं वञनि, वॾियूं वॾियूं फंडिंग ईअं ई गाइब थी थियूं वञनि। त ईअं न थियणु घुरिजे। जेको असांजो बाशऊर फर्द वेठो आहे मथे उनखे उन्हनि शयुनि खे मॉनिटर करणु घुरिजे त पैसो किथां आयो ऐं छा उहो इम्प्लीमेंट थियो। छाकाणि जो हाणे मंछर जो जेको आलमी आहे उन में मेन जेको कैरेक्टर आहे उहो आहे पॉल्यूशन जो न। उन में मेन फैक्टर जेको आहे क्लाइमेट चेंज जो सेकेंडरी फैक्टर आहे, पर प्राइमरी फैक्टर पॉल्यूशन जो आहे। असां 90 जे ॾहाके खां वठी हिन मंछर सां हथ चुरांद कंदा आयासीं। हिकिड़ो उनखे तबाह करण जो प्लान ठाहियो वियो without any secondary planning of rehabilitating the lake.
ऐं उन खां सवाइ तव्हां शायदि ॿियो क्लाइमेट चेंज मंशूर सां वाबस्ता हिकिड़ो क्वेश्चन कयो त मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सवेर रहिजी वई हुयसि करणु जी त असांजी जेका मंशूर ढंढ आहे उन मां जेके फ्रेश वाटर फिशिस तक़रीबन सभु ख़तम थी वियूं आहिनि न त अचनि थियूं जॾहिं थोरो मिठो पाणी ईंदो आहे उन सां गॾु अचनि थियूं पर हिते वाध वे जेतिरी न करे सघंदियूं आहिनि मिठो पाणी बंदि थी थो वञे त तव्हां ॾिसंदव त हुते दरियो आहे जेकॾहिं केरु छाकाणि त सभिनी ॻाल्हि कई अदा मुजाहिद कई इमदाद सूमरो साहब ॻाल्हि कई त असां सभु ऐं मां पाण जोईजी आहियां त असां सभिनी खे उहे बचपन ॾिठल आहे जॾहिं आड़ी पखी ईंदा असां वटि या मंशूर जी मच्छी ईंदी हुई त असांखे उहा बचपन जूं यादगिरियूं आहिनि जी बिल्कुलु ऐं हाणे उहा शइ न उते न पई ग्रो करे उते हिकिड़ी एक्ज़ॉटिक या ॿाहिरीं जिन्स आहे मच्छियुनि जी जंहिंखे दहियो तव्हां सिंधी में त दहियो पिया चयो पर उहा तिलापिया आहे उहा अफ्रीका मां इन करे अॻ में घुराई वई हुई त उहा साल में 3 दफ़ा बच्चा ॾिए थी ऐं उन में पेरेंटल केयर ईंदा वात में बच्चा रखंदी आहे त उहा उन जा बच्चा माना सर्वाइव करे वेंदा आहिनि ॿियो हू हाई सेलेनिटी रेंज ते सर्वाइव करे वेंदी आहे त इन करे उहा यानी हिकिड़ो मां तव्हांखे ॿुधायां बीइंग एनवायरमेंटलिस्ट त हिकिड़ी धारी या एलियन स्पीशीज़ इंट्रोड्यूस कराइण नेचुरल वाटर बॉडीज़ में ईअं ई आहे जीअं तव्हां धारियुनि जी लोध खे पंहिंजे मुल्क में इजाज़त ॾियो बिल्कुलु उन्हनि खे पंहिंजा ID कार्ड ॾेई छॾियो सही उहे पोइ हावी थी वेंदा आहिनि कुदरत अहिड़ो मैकेनिज़म रखियो आहे त एलियन स्पीशीज़ इन्हनि खे असां करे चवंदा ई एलियन स्पीशीज़ आहिनि ऐं उहे पोइ असांजे कुदरती जेके वाटर बॉडीज़ आहिनि या पाणी जा जेके आहिनि रिसोर्सिस उन्हनि ते में हावी थी वेंदियूं आहिनि ऐं असांजूं जेके लोकल जिन्सूं आहिनि या हितां जूं इंडेमिक जिन्सूं आहिनि उहे होरियां होरियां हुतां डिक्लाइन थींदियूं वेंदियूं ख़तमु थींदियूं वेंदियूं त पॉलिसी त गवर्नमेंट खे कुझु आहे कोन हेॾी महिल बि जॾहिं ॻाल्हि थींदी आहे पंहिंजो ऐं ओपनली ॻाल्हाईंदसि सिंध पंहिंजो फिशरीज़ डिपार्टमेंट में असांजा पंहिंजा ई वेठा आहिनि पर जॾहिं कॾहिं ॿिज विझणो हूंदो आहे त पोइ बल्क में तिलापिया जो ॿिज विझी छॾंदा आहिनि या वरी पोइ गुलफाम जो ॿिज विझी छॾंदा जेके ॿई धारियूं स्पीशीज़ आहिनि इहो टेक्निकली फीज़िबली कोन्हे त तव्हां वेठा उन्हनि जिन्सुनि ते कमु कयो ऐं कोशिशि कनि त जेके गवर्नमेंट जा इदारा आहिनि उन्हनि वटि फंड्स बि आहिनि त असांजी लोकल जिन्सुनि खे बि माना ब्रीडिंग कराइनि उन्हनि जो ॿिज पैदा कनि उन्हनि ते हेचरी मैनेजमेंट जे ज़रिए उन्हनि खे पोइ प्रोड्यूस करे ऐं उन्हनि जी रिहेबिलिएशन में उहो कमु आणनि बजाए जो एक्ज़ॉटिक स्पीशीज़ ॾे वञनि था बिल्कुलु बिल्कुलु डॉक्टर साहब साईं मुजाहिद शाह सिंध हुकूमत अड़ी नाले नहर बि ठाही हुई ऐं सिंध हुकूमत जूं इमदाद साहब खां मालूम कयो सिंध हुकूमत जूं दावाऊं आहिनि तव्हांखे कुझु नज़र अचे थो कमु बिल्कुलु दावाऊं वॾियूं आहिनि सिंध हुकूमत जूं ऐं यकीननि जेकॾहिं कमु थियो बि आहे पर उहो फर्स्ट प्रायोरिटी वारो को बि कमु न थियो आहे मिसाल तव्हां उते फिश हेचरी ठाही आहे जॾहिं तव्हां वटि मंशूर में पाणी ख़राबु आहे जीअं मैडम चयो त तव्हां वटि मच्छी तव्हांजी पंहिंजी जेको इंडिजीनियस जेके नसुल आहिनि उहे ख़तमु थी विया आहिनि त हेचरी तव्हां छो ठाही या उते तव्हां जेको हींअर हिकिड़ो सेंटर ठाहियो आहे उहे कहिड़े कम जो हा हिकिड़ी शइ आहे जेका सुप्रीम कोर्ट जे हुकूम ते सिंध हुकूमत ज़रूरु कई पर सुप्रीम कोर्ट जे हुकूम ते त मंशूर जे मुहाणनि खे या आस पास में रहंदड़ माण्हुनि खे पाणी जेको साफ़ मुहैया करण लाइ फिल्टर प्लांट्स हया हुआ पर बदकिस्मती इहा आहे त उन्हनि फिल्टर प्लांट्स खे हाणे 4-5 साल थी विया आहिनि पर सभु जा सभु सवाइ हिकिड़े ॿिनि जेके बूबक बंद ते आहिनि उहो हले थो पियो बाक़ी सभु बंदि थी विया आहिनि ऐं उन्हनि सभु बंदि थियण जो सबबु बि इहो आहे त इहो हिकिड़ो अलॻि सां हिकिड़ो वॾो स्केम आहे त सॼी सिंध में जेके थर में या काछे में या सिंध में या ॿिनि जॻह ते सॼे में हया आहियूं फिल्टर प्लांट मंशूर में बि हया आहियूं उहो ई कमु थियो आहे उन खां सवाइ असांखे को बि कमु नज़र नथो अचे त मंशूर जे सफ़ाईअ जे लाइ मंशूर जे रिहेबिलिटेशन लाइ मुहाण जे बहितरीअ जे लाइ सिंध हुकूमत वटि को अहिड़ो जामे प्लान पॉलिसी या पंहिंजे फंडिंग हिन में बजट में को रखियो हुजे मूं तक़रीबन हिन ई जेको 2020-21 जी बजट हुई उनजो ई हिकिड़ो मूं ॿुधायो हो त मंशूर में हिकिड़ो उन्हनि सेंटर क़ाइमु कयो आहे जेको बि बूबक बंदर जे भरिसां किथे हिकिड़ी इमारत ठाहे अबेडन पई आहे उनखे अञा इस्तेमालु ई कोन पियो थियणो आहे उते रहिजी वई आहे अध में उहा मुकमल न थी सघी आहे बाक़ी को अहिड़ो प्लान असांखे नज़र ई नथो अचे हाणे हिन वक़्तु सिंध हुकूमत खे 2 वार फुटिंग ते जीअं इमदाद चयो त वार फुटिंग ते कमु करणो आहे ऐं उहो 2 तरीक़नि सां करणो पवंदो हिकिड़ो त तव्हांखे ढंढ खे बचाइणो आहे जेकॾहिं जेका मरी चुकी आहे उनखे जेकॾहिं तव्हां रिहेबिलिटेट कयो था त उनजे लाइ हिकिड़ो अलॻि प्लान ठहंदो ॿियो जेके मुहाणा जेके उते रहंदा या उनजे आस पास में जेके माण्हू रहनि था त उन्हनि जी लाइवलीहुड जे लाइ
अल्टरनेट रिसोर्स जेके पैदा करण लाइ तव्हांखे कुझु अहिड़ियूं स्कीमूं आणियूं पवंदियूं जेके उते लोकल माण्हुनि खे ॾिजे त जीअं हू पंहिंजी खाद खुराक या लाइवलीहुड लाइ कुझु ॿियो तरीक़ो इस्तेमालु कनि। ॾिसो न मुहाणा जेके मंछर जा आहिनि ॿिए हंधि जा मुहाणा ॿियो कम बि कनि था। मंछर जे मुहाणनि सां ख़ासि तौर ते इहा हिकिड़ी कुदरती ॻाल्हि आहे या हुन सां हिकिड़ो हज़ारे सालनि जो तालुक़ु रहियो आहे पाणीअ सां मंछर सां। उन्हनि वटि ॿियो को कमु करण वारो को जवाज़ ई कोन्हे त को माल मवेशी पालीनि या जेको आहे सो ज़मीन खेड़ीनि या कोड़ो कमु कनि। हाणे उहे वीचारा या पिननि था या थोरा घणा मज़दूरी था कनि या उन ई ढंढ जे पाणीअ जे ई रहिया पिया आहिनि। दरियो मारे दरियो असांजी स्पीशी न आहे, असां वटि केरु खाए नथो दरिए खे। उहो दरियो जेको आहे सो 3 अधि किलो जो जेको दाणो आहे पाउ जो दाणो आहे उहो वञी खपाए मिड़ी अटो वठी पेट गुज़र कनि था पिया। त उन्हनि जे लाइ सोचणु घुरिजे। ऐं हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेकी आहे त मां चाहींदुसि त मंछर खे सिंध हुकूमत रामसर साइट डिक्लेयर कराए ऐं पोइ उन ते इंटरनेशनल लेवल तां इन मंछर जे बचाव जे लाइ फंड बि वठे कम बि कराए। छो त रामसर साइट में मंछर में हिकिड़ी तहज़ीब आहे। मंछर हिकिड़ो पाणी या ढंढ त न आहे जीअं मसइलो किंजरा या असां जूं बका या ॿियूं ढंढूं आहिनि। हिकु तारीख़ आहे, तहज़ीब आहे, असांजी तहज़ीब आहे। ही इंडस सिविलाइज़ेशन जे दौर जी तहज़ीब आहे ऐं उहा तहज़ीब जेका हाणे मरे थी पई त उनखे बचाव करण लाइ हिनखे रामसर साइट डिक्लेयर करायो। छो त रामसर साइट में उहे शयूं अचनि थियूं जंहिंजी का सिग्निफिकेंस हुजे ऐं मंछर जी इहा सिग्निफिकेंस आहे त मंछर जो जेको कनेक्ट आहे उहो मोहनजो दड़ो सां उन वक़्त खां वठी आहे जॾहिं मोहनजो दड़ो आबाद हूंदो या उते इंडस सिविलाइज़ेशन जेका आहे सो पंहिंजो हिकिड़े उरूज ते हुई। मंछर सॼो तबाह थी वियो आहे। सेवण में बि पीअण जो पाणी कोन्हे। इहा त हक़ीक़त जी ॻाल्हि आहे जेका हुन पंहिंजो इमदाद कई। ख़ुदि वन असांखे हैरत थी थिए, छो त ॾुख त थिए थो पंहिंजी जाइ ते पर हैरत थिए थी त हिकिड़ो वज़ीर आला न 2 वज़ीर आला मंछर जे पंहिंजे हल्के जा तक जा उन्हनि जा ॻोठ हुते उन जूं क़बरूं हुते मज़ारूं हुते त बि उहो मंछर आबाद न पियो थी सघे। मुराद अली शाह खे मूं 4-5 भेरा यादगिरी ॾियारी वज़ीर आला खे 2018 जे इलेक्शन में मूं वटि रिकॉर्डेड पई आहे शइ। हुन चयो त असां खटे अचूं हुकूमत पीपुल्स पार्टी जी ठही त मुंहिंजी प्रायोरिटी हुन सां मंछर जे हवाले सां का स्कीम मां रखंदुसि ऐं हिनखे रिहेबिलिटेट कंदुसि। पर अफ़सोस आहे त अॼु 4 साल गुज़री विया पीपुल्स पार्टी जी हुकूमत। मुराद अली शाह वज़ीर आला आहे पर मंछर जे हवाले सां का बि रिहेबिलिटेशन जी का स्कीम साम्हूं नज़र नथी अचे। बिल्कुलु मुजाहिद शाह, वॾे वज़ीर खे नोटिस वठणु घुरिजे, पॉलिसियूं बि जुड़णु घुरिजनि, मंछर खे बचाइणु घुरिजे। सॼी सिंध मां आवाज़ु अची रहियो आहे। महिरबानी मुजाहिद शाह, तव्हां असांजे वक़्तु ॾिनो। डॉक्टर अनीला साहिबा तव्हांजी महिरबानी, तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। इमदाद साहब तव्हांजी महिरबानी। हिन अहम इशू ते असां ॻाल्हि ॿोल कई। सिंध हुकूमत खे हिन जो नोटिस वठणु घुरिजे। नाज़रीन असां सां गॾु रहिजो। नंढड़े ब्रेक खां पोइ वरी हिकु नए इशूअ सां अहम इशूअ ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन। इंतिहाई अहम ॿिए इशूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। जीअं त सॼी दुनिया या नौजवाननि खे जेके ईंदड़ नओं नसुल हुजे उनखे मुख़्तलिफ़ पैकेजिस ॾियण जी ज़रूरत हूंदी आहे जीअं पंहिंजे पेरनि ते बीहनि ऐं इदारनि में तालीम हासिलु करे वरी मुआशिरे में पंहिंजो मक़ाम ठाहे सघनि। पर बदकिस्मतीअ तां शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी पंहिंजो हिकु नओं मिसाल क़ाइमु कयो आहे त हॉस्टल जी फ़ीस शागिर्द अदा न करे सघिया आहिनि। ॻाटे टोड़ नयूं फ़ीसूं मुक़ररु कयूं आहिनि हज़ारनि जी तादाद में। उनखां पोइ उन्हनि शागिर्दनि खे हॉस्टल मां उन्हनि जो सामान कढी करे उन्हनि खे ताला हया विया जंहिंखे करे सॼी राति शागिर्दनि पार्क में गुज़ारी ऐं सुबुह जो वरी उन्हनि जी महिमानी इंतिज़ामिया कई आहे त उन्हनि खे केस दाख़िल करे FIR दाख़िल करे यूनिवर्सिटीज़ में उन्हनि खे वञी जेल भेड़ो कयो आहे। नौजवाननि सां हिन क़िस्म जो रवियो थिए थो। लाज़मी आहे नौजवाननि जो मुस्तक़बिल दाव ते FIRs दाख़िल थी वञनि। असां हिन अहम इशूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त असांजा तालीमी इदारा उन्हनि जा सरबराह उन्हनि जी रविश शागिर्दनि ॾांहुं अबे अमा वारी छो न आहे। इन ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं सबबु ॼाणण जी कोशिशि कंदासीं। असांखे जॉइन कयो आहे शागिर्द आहिनि हनीफ़ महतुल शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटीअ जा ऐं असांजे रिपोर्टर KTN जे ख़ादिम जुणे जो असांखे जॉइन कयो आहे। वेलकम तव्हां ॿिन्ही खे। हनीफ़, हीअ इंतिज़ामिया जो मौक़िफ़ साम्हूं थो अचे त हुननि त फ़ीस तव्हां जमा न कराई आहे ऐं तव्हां अलॉटमेंट न कई आहे वक़्तु सिर, उनजे करे हुननि मजबूरनि हुननि जी दावा आहे त असां इहो क़दम खयो आहे। तव्हां इन खे कीअं था ॾिसो? केतिरी ज़्यादती तव्हां सां थी आहे ऐं छा फ़ैसिला थींदा रहिया आहिनि जंहिं ते तव्हांखे एतिराज़ु रहियो आहे? जीअं त अदा इंतिज़ामिया जो जेको चवणु आहे त शागिर्दनि जी अलॉटमेंट फीस जमा न आहे थियल ऐं असां उनजे करे इहा कार्रवाई कई आहे त इंतिज़ामिया तरफ़ां इहो नोटिफिकेशन जारी कयो वियो त 10 तारीख़ ताईं सभु शागिर्द पंहिंजी अलॉटमेंट फीस जमा कराइनि, जंहिंजे लाइ असां मुज़ाहिरो कयोसीं। जंहिंखां पोइ इंतिज़ामिया सां ॻाल्हियूं थियूं। असां उन्हनि खे चयोसीं त पूरे मुल्क अंदरि जेके तालीमी इदारा आहिनि
ऐं उन्हनि तालीमी इदारनि में जेके हासिलूं आहिनि उते जेके फीसिस शागिर्दनि खां वरितियूं थियूं वञनि, असां खां बराए महिरबानी ओतिरी जी हनीफ़ तव्हांजो आवाज़ मां न पियो ॿुधी सघां, प्रॉब्लम आहे तव्हांजे आवाज़ में। जेसिताईं हनीफ़ जो आवाज़ ठीकु थिए ऐं डिस्कनेक्ट थी विया आहिनि त ख़ादिम तव्हां खां हिन बारे में 14,000 जी वरिती हनीफ़ थी वञे। ठीकु आहे हनीफ़ तव्हां ॻाल्हायो जी। 12 खां 14,000 रुपया फीस वरिती थी वञे, जंहिंखां पोइ असां इंतिज़ामिया खे इहो चयोसीं त बाबा असां वटि काई सहूलियत बि न आहे। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी हिकु इदारो तक़रीबन मूंखे ॿाहिराड़ी ॻोठ लॻनि था जिते ग़रीब हारियुनि जा पुट पढ़ंदा आहिनि। असां खां ओतिरी फीस वरिती वञे जेतिरी पूरे मुल्क अंदरि तालीमी इदारनि में हासिलुनि जंहिंखां ॿियनि खां ओतिरी वठनि था। जंहिंखां पोइ 10 तारीख़ जो हुननि असांखे चयो हुयो ऐं उन्हनि अञा कोई बेड़ो शागिर्दनि खे न वार्निंग नोटिस ॾिनो न लेटर। ॿियो ॾींहुं अचानक पुलिस जा अटाला वठी अचे या प्राइवेट माण्हू कुझु हुननि तइनात कया आहिनि जेके राति जे टाइम हासिलनि ते अचे दरवाज़ा भञी ताला टोड़े शागिर्दनि जा सामान जेके बि हासिल जे रूमनि तां ॿाहिरि कढी उछलाया। एतिरे क़दुरु जो हुननि तालीम हासिल कंदा शागिर्द बुक ऐं किताब उहे बि हेठि उछलाए छॾिया। जी मां चवां थो त हिननि हिकिड़ो अंग्रेज़ जेको ज़ुल्म कंदा हुआ उहो दौर वर्जायो आहे ऐं ही हिटलर खां बॻ ते निकिरी विया जंहिं शागिर्दनि ते कोई रहम न कयो ऐं असां सां एतिरी नाजाइज़ी कई, जंहिंजे लाइ वरी शागिर्द असां पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायोसीं, पंहिंजे जाइज़ हक़नि जी ॻाल्हि कईसीं। उन्हनि हक़नि जी ॻाल्हि करण तां राति जे टाइम में 12 दोस्तनि ते FIR कटाई वई ऐं शागिर्दनि ते तशदुद करे असांजा 10 शागिर्द साथी जेके आहे सो गिरफ़्तार करे उन्हनि खे जेल माणियो वियो आहे। अच्छा जीअं त हा, ऐं ॿिया बि काफ़ी असांजा अहिड़ा मसइला आहिनि जेके ही हिते डबल चार्जिस ते शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में ऑफिसर मुक़रर आहिनि, जंहिंजे लाइ असां पहिरियां बि काफ़ी प्रोटेस्ट कयासीं। जंहिंखां पोइ सिंध हाई कोर्ट इहो नोटिफिकेशन जारी कयो हो त जेके बि तालीमी इदारनि में डबल चार्जिस ते ऑफिसर मुक़रर थियल आहिनि उन्हनि खां उहे डबल चार्जिस वापसि वरितियूं वञनि। असांखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ही जेको वाइस चांसलर मुक़रर कयो अथनि डॉक्टर खलील अहमद इबूपोटर साहिब, छा उहो हाई कोर्ट खां मथां आहे जेको हाई कोर्ट जे नोटिफिकेशन खे हुन हिकिड़ो असां चऊं त रद्द करे छॾियो, थुॾो हणी छॾियो। उन जे नोटिफिकेशन 2 भेरा उहो नोटिफिकेशन निकितल आहे त बाबा उन्हनि खां डबल चार्जिस वापसि वठो। जीअं त जीअं असां मिसाल वठूं रजिस्ट्रार मुरीद हुसैन इबूपोटो जंहिंजूं काफ़ी भेरा सोशल मीडिया ते जेको शागिर्दनि खे पंहिंजे रूम ते घुराए ऐं ब्लैकमेल करे शराब पी या राति जे टाइम पंहिंजा हिकिड़ा अच्छा ॿाहिरियां प्राइवेट माण्हू वठी बिल्कुलु अचे हनीफ़ नशे जी तालीमी बुत हालत में पॉलिसी शागिर्दनि खे हिरासत में करे। तालीम जे हवाले सां तालीमी पॉलिसीज़ कीअं आहिनि शागिर्दनि खे? हिकिड़ो त इहे हॉस्टल जा मामला आहिनि, ॿियो एजुकेशन जे हवाले सां कहिड़ो मयार आहे? एजुकेशन जो इहो मयार आहे जेका असां ॻाल्हि करे वियासीं त डबल चार्जिस ते जेके अगरि उते ऑफिसर मुक़रर आहिनि, जीअं असांजो तर्जुमान साहिबु आहे डॉक्टर ताज लाशारी साहिबु जेको 13 सालनि खां हिते तर्जुमान आहे। साईं जन प्रोफेसर बि आहिनि, साईं जन डीन बि आहिनि, साईं जन 13 सालनि खां उते तर्जुमान बि आहिनि। असां चऊं था त साईं जन 13 सालनि में हिकिड़ो बि क्लास न आहे वरितो। जंहिंखे 3 उहिदा हूंदा त उहो शागिर्दनि जी त पढ़ाई ॾे बिल्कुलु तवजो न ॾींदो, बिल्कुलु हनीफ़ उहो त हिन मुकमिल खां उन में लॻल अॻु हूंदो। बि जीअं कुझु वक़्तु अॻु में बि शागिर्द गिरफ़्तार थिया हुआ, उहे जी, छा उहे साॻा ई मामला हुआ? बिल्कुलु उहे बि साॻा ई मामला हुया। जीअं त असांजूं फीसियूं वधायूं वियूं हुयूं, जेको सिंडिकेट जो फ़ैसिलो हूंदो आहे उहो हर 3 साल हिननि खे 10% फीस में वाधि करणी हूंदी आहे, जंहिंमें शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी इंतिज़ामिया हिन 1 साल में 30% फीस में वाधि कई हुई, जंहिं तां असां पंहिंजे जाइज़ हक़नि जी ॻाल्हि कई हुईसीं। जंहिंजे ॾोह में असां 11 दोस्तनि ते ATC जूं FIR करे 780 जा कलम हणाए ते मां शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जी मेन गेट तां 7 शागिर्दनि खे गिरफ़्तार कराए जेल माणे वियो, जंहिंमें मां पाण बि हुयुसि ऐं हिकु दोस्त असांजो जूनियर फ़क़ीर इक़बाल अहमद हिसबाणी जेको साॻे केस में अञा ताईं जेल में आहे। 7 महीना असां उहो जेल काटिया त ही बि साॻा वरी दोस्तनि खे साॻे जॻह ते घुमाणियो। पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। ख़ादिम जी, तव्हां रिपोर्ट कंदा रहिया हिन मामले खे, कीअं ही वाक़ियो थिए थो ऐं इंतिज़ामिया जो मौक़िफ़ छा आहे? शागिर्दनि सां एॾी वॾी ज़्यादती छो पई कई वञे? हा बिल्कुलु असलम हैदर साहब, महिरबानी। ॻाल्हि इहा आहे त 6 महीना खनि अॻु में शागिर्दनि ऐं
इंतिज़ामिया विच में जेका स्कॉलरशिप तां जेको 6 महीना अॻ में शागिर्दनि ऐं इंतिज़ामिया में स्कॉलरशिप तां जेको आहे सो चपकलच थी हुई ऐं स्ट्राइक थी शागिर्दनि तरफ़ां। पोइ उन्हनि खे शागिर्दनि खे जेको मुख़्तलिफ़ जेके कलम आहिनि उन में ATC जे बि हुया, उन्हनि हेठि जेको आहे उन्हनि ते केस बि दाख़िल थिया। हाणे शागिर्दनि जो इहो हुयो त असां स्कॉलरशिप ऐं ॿियनि जेके जाइज़ मुतालबा उन्हनि जे लाइ एहतिजाज कयोसीं त असांखे उन्हनि जेको आहे सो मुख़्तलिफ़ जेके यानी धमकी नवाज़ वारा ॿिया कलम हणाए ऐं असांखे हिननि मुख़्तलिफ़ जेलनि में मोकिलियो। पहिरियों त ही खैरपुर सेंट्रल जेल हुया, उतां पोइ वरी हिननि ते इहो हंगामे जो वरी वाधू केस दाख़िल थियो, उन खां पोइ हैदराबाद ऐं कराची। हाणे वरी अंगारे वारे ॾींहुं इहो थियो आहे त 13 कमरा आहिनि जेके हिन हॉस्टल जा, उन में 40 खां वधीक शागिर्द रहनि था। हूं त काफ़ी आहिनि, पर ही जेका ॻाल्हि थी आहे ताज़ो त अंगारे वारे ॾींहुं हुयो। हिन शागिर्दनि खे ज़बरदस्ती जेको आहे सो हिननि जो सामान जेको आहे हुन ॿाहिरि कढी उछलाए वियो, हिननि खे ज़बरदस्ती नेकाली ॾिनी, ॾियारी वई ऐं हॉस्टलुनि जा 13 कमरा ख़ाली कराया विया। 40 शागिर्द अहिड़ा हुया जिन खे ख़ाली करायो वियो। हाणे ईअं शागिर्दनि जो चवणु आहे त असां वटि कार्ड बि आहिनि जेके अलॉट वारा, उन सां गॾु जेको असां फ़ी जेका जाइज़ आहे उहा असां पियारींदासीं ऐं असां 10 तारीख़ ते इहा तइ थियो हुयो त 10 फेबरवरी ते जेका आहे फ़ी असां पियारींदासीं जाइज़। तेसीं ताईं जेको आहे सो हिननि खे उथारिणो न आहे, पर इंतिज़ामिया उन खां अॻु में जेको आहे सो हिननि शागिर्दनि खे कढी छॾियो। उन खां पोइ शागिर्दनि एहतिजाजी तौर ते जेका मेन गेट आहे शहादत लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जी, उन जे ॿाहिरां जेको आहे हिननि एहतिजाज कयो, धरणो हणी वेही रहिया, जेको राति जो वरी तक़रीबन 11:40 ते धरणो जारी हुयो ऐं उते मच ॿारे सीउ हुयो, सख़्तु CM उते वेठल हुया। त उते असीं बि ख़ुदि जेको आहे KTN न्यूज़ जी टीम उते पहुती हुई, उन्हनि जो कवरेज कई, एज़ लाइव कयो त मथां पुलिस ईअं कड़की जीअं माना को ॾोहारी जीअं माण्हू ईंदा आहिनि कंहिं घर में दाख़िल थींदा आहिनि त वॾो को वाक़ियो करण लाइ पहुचंदा आहिनि वारदात। ईअं माना पहिरियों त असां कैमरामैन समेत मूंखे ख़ुदि जेको आहे यरगमाल जो कैमराऊं फुरियूं हुयूं, मुंहिंजो मोबाइल हुया उहे फुरिया विया। कैमरामैन खे बि मोबाइल में विझण जी कोशिशि खंभड़नि जी कई वई, पर उन्हनि ते एहतिजाज ऐं मज़ामत ते जेको आहे सो हुनखे छॾाए वरितोसीं। उन खां पोइ इहो थियो त असांखे हुननि कैमराऊं वापसि ॾिनियूं। पर पाण असलम हैदर साहब ॾिसो त इहो असांजो कमु बाक़ी छा आहे, असां पुलिस सां गॾु बि पुलिस वारनि जा जेको आहे सो थी बीही रहूं। पोइ असांजो कमु हुयो त असां पंहिंजी कवरेज कयूं, हुननि जो कमु हुयो जेको आहे सो हाणे शागिर्दनि खे ॿधनि था त असां उन्हनि खे त कोन रोके सघूं आहे, पर असां पंहिंजी कवरेज कयूं आहे, असां पंहिंजा फुटेजिस ठाहियूं आहे। असांजो इहो ॾोह असां सां ई आहे थी। हाणे शागिर्दनि जे वरी पासे अचिबो त 10 खां वधीक शागिर्द हुया जेके हुते वेठल हुया, सीअ में मच ॿारे वेठल हुआ, त उन्हनि लाइ वरी इहा थी त पुलिस उन्हनि खे, हालांकि हुते पुरअमन हुया, हुननि वटि असां का बि नारेबाज़ी न ॾिठीसीं, न कोई को कंहिं हद में हुया, या कंहिं क़ौमी शाहरा हुई जो हुन रोड ते हुया, या कंहिं ऑफिस जे अॻियां, या मेन गेट जे बिल्कुलु जेको आहे सो अॻियां उन्हनि खे रोके ऐं उन्हनि जूं गाॾियूं अचु वञु जा हुनजे कम मदा कनि, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन हुई। पर इहे शागिर्द वीचारा ॿाहिरि हुया। हाणे उन्हनि खे उन महिल ई असांजे साम्हूं ई खंभियूं जीअं माना वॾा ॾोहारी धाड़ियल खंभ आहिनि। हाणे फीस न जमा कराइण एॾो वॾो इशू कोन, मूंखे नज़र कोन थो अचे। तालीम आम हुजण ऐं फीन जे करे शागिर्दनि खे उन्हनि जा सामान उछलाए वञनि, उन्हनि खे जेको आहे सो रोडनि तां ई खंभियो वञी, वरी उन्हनि ते केस जेके आहिनि मुख़्तलिफ़ कलमनि हेठि लॻाया विया आहिनि, लॻाराया विया आहिनि, उन्हनि खे वरी अदालत पेश करे उनखे जेल मोकिलायो वियो आहे। ऐं एॾो सफ़र आहे हिन शहादत लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जी इंतिज़ामिया ऐं शागिर्दनि में, सम्झ में नथो अचे त या त शागिर्दनि जो को वॾो कसूर आहे, या वरी इंतिज़ामिया खे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तालीमी इदारा कीअं हलाइजनि। एॾो वॾो जेको आहे सो दीदर दिलेरीअ सां ईअं 10 खां वधीक शागिर्द धाड़ियलनि वांगुरु खंभिजनि, साफ़ खे जरगुमाल बणाइजे, उन्हनि खे जेको आहे सो कैमरा खसजनि। ठीकु आहे ख़ादिम, हनीफ़ बस सां गॾु आहे। हनीफ़, हिकु त फीस केतिरी वधाई वई आहे, हिकु इहो ॿुधाइजो। ॿियो इहो त तव्हां सॼी राति ॿाहिरि वेठल रहियव, हॉस्टल जे बारे में तव्हां खां सहूलियतुनि जे बारे में मालूम कंदुमि। फीस वधाइण सां गॾोगॾु त हॉस्टल में तव्हांखे सहूलियतूं, मिसाल इंटरनेट जी सहूलियत, सफ़ाई जी सहूलियत, इंतिज़ामिया तरफ़ां ॿियूं कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं उते ॾिनियूं वेंदियूं आहिनि? अदा शहादत लतीफ़ यूनिवर्सिटी जी जेके हॉस्टलूं आहिनि उते काई बि सहूलियत न आहे। असां काफ़ी वीडियोस ठाहे सोशल मीडिया ते बि रखिया आहिनि, जॾहिं बि एहतिजाज कयासीं
काई सहूलियत न आहे उते, पाणीअ जी सहूलियत न आहे, न वॉशरूम सेट आहिनि, न वॉशरूमनि जा दरवाज़ा आहिनि सही। ऐं वॾी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां त उतां जी जेका लाइटिंग जो सिस्टम आहे, वाईफाई त परे जी ॻाल्हि आहे, पर लाइट बि उते टाइम ते उॾींदा आहिनि। अगरि 4 कलाक लाइट हलंदी आहे त 2 कलाक लाइट उते असां वटि कटी वेंदी आहे। जीअं ख़ादिम भाउ ॻाल्हि करे वियो त जेके पहिरियां 6 महीना पहिरियां FIR कटी वियूं हुयूं स्कॉलर तां, मां तव्हांखे ॻाल्हि स्कॉलर जी ॿुधायां त 2018 में हिक तरफ़ां 300 चेक आया हुया स्कॉलर जा, जी जंहिंमें 90 चेक शागिर्दनि खे मिलिया, 210 चेक जेके 2018 ठीकु खां आहे वठी करे हिन वक़्त शागिर्दनि खे हनीफ़, न पाण मिलिया। ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। ताज मोहम्मद लाशारी साहब यूनिवर्सिटी जा तर्जुमान आहिनि, उहे असां सां लाइन ते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम लाशारी साहब। साईं ख़ुशि आहियो? जी अल्लाह जा करम। लाशारी साहब, शागिर्दनि जे फीस जे मामले तां हिकु त हुन जी हॉस्टलूं बंदि कयूं थियूं, उनजो सामान ॿाहिरि आयो, उनखां पोइ शागिर्दनि उते एतिजाज कयो, वरी हाणे उन्हनि खे जेल उमाणे वियो आहे। छाजे करे एॾे वॾे क़दम खणण जी ज़रूरत पई त शागिर्दनि ते केस दाख़िल थिए ऐं जेल हलिया वञनि हिकु फीस जे मामले तां? साईं, फीस जो मामिलो कोन्हे को, मामिलो इहो आहे त 13 रूम जेके हुया 39 शागिर्दनि जे कब्ज़े में हुया, जेके एक्स स्टूडेंट्स आहिनि ऐं आउटसाइडर आहिनि, जेका बि हॉस्टल में अलॉटमेंट ई कान्हे। अच्छा, ठीकु आहे जी। 13 रूम 39 शागिर्दनि जे कब्ज़े में हुया, जेके माना सम्झो त पढ़ी चुका आहिनि, एक्स स्टूडेंट आहिनि, ऐं हुनजी का बि अलॉटमेंट हॉस्टल में न हुई। अच्छा, छाकाणि असां वटि यूनिवर्सिटी में दाख़िला जो अलॻि मरहलो हूंदो आहे, यूनिवर्सिटी जी एडमिशन जे लाइ, पढ़ण जे लाइ अलॉटमेंट जो हिकिड़ो अलॻि फेज़ हूंदो आहे, ॿियो मरहलो हूंदो आहे। त उहो अलॉटमेंट कराइनि पाण खे कानूनी, ऐं उहा बि असांजी फीस जेका आहे 10,000 आहे, एॾी का वॾी मामूली कान्हे का। ऐं हिननि खे घणी फीस आहे वक़्तनि फ़वक़्तनि यूनिवर्सिटी तरफ़ां नोटिसिस लॻंदा रहिया हॉस्टल्स ते, बाबा इहे ख़ाली कयो, ऐं जेके ज़रूरतमंद ऐं क़ाइदनि कानूननि ऐं ज़ाब्तनि तहत परे फ़ासिले जा शागिर्द आहिनि, दूर दराज़ जा, उन्हनि खे असां अलॉट करे कयो। अच्छा लाशारी साहब, मां तव्हां खां पुछणु चाहींदुमि, जेके हिन वक़्तु जिन ते केस दाख़िल थियो आहे, जेल हलिया विया आहिनि स्टूडेंट, इहे स्टूडेंट न आहिनि, आउटसाइडर आहिनि सभु? किननि में एक्स स्टूडेंट आहिनि, कुझु आउटसाइडर आहिनि, ऐं किन जी जेका आहे हॉस्टल में अलॉटमेंट न आहे। अच्छा, उन्हनि कहिड़ो अहिड़ो कमु कयो जंहिंजे करे तव्हांखे मजबूरन उन्हनि खे जेल उमारणो पियो? जी जी, जेल असां कोन उमाड़ियो आहे, छाकाणि जो हिननि पाण उते यूनिवर्सिटी जे अमले सां हिरासमेंट कई आहे, उते उन्हनि सां ड्यूटी अटका कई ऐं उन्हनि सां मोहमारी कई आहे। वीडियो क्लिप्स बि तव्हां ॾिसंदो, उहे बि वाज़ेह पियूं आहिनि, उते तव्हां ॾिसी सघो था पिया शागिर्दनि जो। त उन्हनि उते जेको आहे गैर ज़रूरी प्रोटेस्ट कयो, ड्यूटी अटका कयो, ऐं मुलाज़िमनि ऐं उस्तादनि सां मिसबिहेव कई, ऐं नतीजतन जॾहिं कमरा ख़ाली न कंदा ऐं क़ाबिज़ हूंदा त यूनिवर्सिटी इंतिज़ामिया उन्हनि ते केस दाख़िल कराए सघे थी, जेको कानूनी तरीक़ेकार आहे। अच्छा ताज साहब, शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे, चवनि था 10 तारीख़ ताईं उन्हनि खे टाइम ॾिनो वियो हो, छाजो त 10 तारीख़ ताईं फीस जमा कराइनि। बाबा ॾिसो, इन्हनि जी त अलॉटमेंट ई कान्हे न, जेके बि ख़ाली थिया आहिनि कमरा, इहे अलॉटेड न आहिनि। न फीस जमा कराइनि हा त तव्हां अलॉटमेंट कयो आहे, फीस जो न आहे, तव्हां सम्झो कोन था। अच्छा, तव्हां था चओ माना फीस जो मामिलो न आहे, इन्हनि ते कब्ज़ो हो हॉस्टल ते? हा, कब्ज़ो अलॻि आहे। ॾिसो न, हिकिड़ी इंक्रोचमेंट हूंदी आहे शहर में, उन शहर खे गवर्नमेंट हुकूमत उन इंक्रोचमेंट खे हटाईंदी आहे। जेके तजाविज़ात हूंदा आहिनि तॾहिं हटिजी सघजनि था पिया, त हिते कमरनि ते बि तजाविज़ात हुया, कब्ज़ा हुया। लाशारी साहब, मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे शागिर्दनि सां, उहे त चवनि पिया त फीस जो निज मामिलो, सॼी राति हू पार्क में वेठा रहिया, उहो तव्हांजा शागिर्द आहिनि। 15 खां 20 ॾींहं उन्हनि खे इंटीमेशन हुयो, डायरेक्शंस हुया त बाबा तव्हां इहे कमरा ख़ाली करे वञो। अच्छा, त कानून सां, कानून ऐं क़ाइदे ज़वाबित तहत उन्हनि खे ताउन करणु। अच्छा, भला जिन माण्हुनि जे मथां 7 महीना अॻु में तव्हां FIR कटराई, उहे जेल विया, उहे बि तव्हांजा स्टूडेंट न हुआ? केरु? उन्हनि में कुझु स्टूडेंट्स आहिनि, कुझु आउटसाइडर आहिनि। पोइ कुझु स्टूडेंट ते छो कहिड़ी ज़रूरत पवे थी जो तव्हां उन ते ATC जा कलम था लॻायो? जेको कानून में हथ खणंदो, यूनिवर्सिटी जे क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि ऐं रूल्स रेगुलेशन जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो, उन जे लाइ छा सिस्टम कहिड़ो आहे मुल्क में? लॉ ऑफ लैंड मुताबिक़ उन्हनि ते FIR कटराए सघिजे थी पई। ॿियो फीस जे हवाले सां तव्हां मिसाल तौर ते अगरि फीस जी ॻाल्हि कजे त तव्हांजी फीस केतिरी आहे? फीस आहे साईं, तव्हांजी लाशारी साहब फीस केतिरी आहे हॉस्टल जी? असांजी 10,000 आहे। 10,000 तव्हां सम्झो नथा त सरकारी हिकिड़े इदारे जे अंदरि 10,000 वॾी फीस न आहे? फीस उहो ॾिए थो पियो, घटि में घटि 2 कमरा असां ख़ैरपुर में वठंदासीं त 15,000 फी आहे। उहो त प्राइवेट कमरा वठंदासीं, पर यूनिवर्सिटीअ जी ॻाल्हि थी कजे त सरकार जी इदारा हुजनि। 12 महीननि जी फी घणी थी से? सिंध यूनिवर्सिटीअ जी घणी फीस आहे साईं? सिंध यूनिवर्सिटी घटि आहे असांखां। पोइ तव्हां छाजे करे पोइ एतिरी तव्हां वधाए छॾी? हा, ॾिसो न, असां वटि प्रॉब्लम इहो आहे त असां वटि कमरा आहिनि ई कोन, असां वटि डेफिनेटली रश आहे, उन करे असां वटि ॿियो कहिड़ो मैकेनिज़म आहे।
ऐं 10,000 फी कुझु कान्हे का। ॿुधो, 2 महीना वेकेशन आहे असांजी, बाक़ी बचा 10 महीना। महीनो 1000 रुपयो रूम जो रेंट आहे महीने जो, ऐं इहो अफोर्डेबल कास्ट आहे। सही 1000 रुपयो कुझु बि कोन्हे। तव्हां पंहिंजे के नंढे ॿार खे को शहर में रहियो त उहो 1000 रुपए में किथे रही सघे थो अॼुकल्ह? ॾिसो न कंहिं बि हॉस्टल में। ठीकु आहे लाशारी साहब, ही हिकिड़ो मामिलो इहो। ॿियो इहो त जेको ही जेकी सॼी सिंध मां आवाज़ पियो अचे त शागिर्द उहे जेल हलिया था वञनि, छा हूअं ई तव्हां खां मालूम कजे त भला पंहिंजे नौजवाननि लाइ ईंदड़ जेको नस्ल आहे, मुस्तक़बिल आहे, उन्हनि सां इहा रविश ठीकु आहे असांजी? हा, पर उन्हनि जी रविश इदारनि सां कीअं हुअणु खपे? शागिर्द आहिनि असांजो, उन्हनि जे लाइ मुख़्तलिफ़ पैकेजिस हुजनि। को ग़रीब शागिर्द आहे उनखे फीस माफ़ हुजे। 15,000 शागिर्द पढ़े थो, 15,000 जी, 10 ते एफआईआर छती थिए थी। रीज़न हुनजो छा आहे त उन्हनि जी रविश जेका आहे उहा बहितर न आहे ऐं कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। क़ाइदनि ज़ाब्तनि ऐं कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी जेको बि कंदो अमुल अमान। लाशारी साहब, उन्हनि जी रविश छो बहितर न थी सघी आहे? तव्हां अवेयरनेस न पिया ॾियो उन्हनि खे, एजुकेशन न पिया ॾियो? अवेयरनेस ॾियूं पिया, असां वटि अवेयरनेस सेशन काफ़ी थियनि था पिया। काफ़ी मूं वटि तव्हां अचो त मां तव्हांखे रिकॉर्ड ॾेखारियां त मुंहिंजी फैकल्टी जेको आहे, मां हुते डीन बि आहियां पंहिंजी फैकल्टी सोशल साइंसिस में। मूं वटि हिन महिल ताईं 35 प्रोग्राम थी चुका आहिनि। काफ़ी NGOs ऐं डेवलपमेंट सेक्टर अचे थो, NGO अचनि था पिया, उते सेमिनार वर्कशॉप कॉन्फ्रेंसिस थियनि पिया। अच्छा, पर जंहिं ॿार खे पढ़णो ई कोन्हे उनखे तव्हां छा था करे सघो? सही, ठीकु आहे न? ठीकु आहे लाशारी साहब, महिरबानी तव्हांजी, तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। हनीफ़ ताजमल लाशारी साहब जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, चवनि पिया लाशारी साहब त जेके बि शागिर्द जेल विया आहिनि या जिन ते FIRs आहिनि, सभु आउटसाइडर आहिनि, यूनिवर्सिटी हॉस्टल ते कब्ज़ो। अगरि ईअं आहे त ईअं न हुअणु घुरिजे हनीफ़, त आउटसाइडर हुजनि जेके पढ़ी चुका हुजनि। इन ॻाल्हि में भला केतिरी हक़ीक़त आहे जेको लाशारी साहब पियो चवे? साईं मुंहिंजा साईं जेका ॻाल्हि करे वियो उन में काई सदाकत कान्हे। साईं हिकिड़ो लफ़्ज़ अल्फाज़ बि सच न ॻाल्हायो, छो त ताज अहमद लाशारी साहब ख़ुदि हिकु नवाज़ियल माण्हू आहे। जीअं मां तव्हांखे ॻाल्हि करे वियुमि त ही 13 सालनि खां हिते तर्जुमान बि आहे, प्रोफेसर डीन बि आहे। इहो एतिरो नवाज़ियल आहे ताज अहमद लाशारी साहब, जंहिं पंहिंजी धीउ खे बि हिते ड्यूटी ॾिनी आहे। मैडम नाहिद लाशारी खे जेका स्पेशल एजुकेशन में आहे, जेका हिकिड़ो क्लास बि न वठंदी आहे। साईं पाण बि हिकिड़ो क्लास बि न। साईं जो पुटु बि आहे मंसूर अहमद लाशारी साहब। तंहिंखां बि मां तव्हांखे ॿुधायां, जेका साईं ॻाल्हि कई त इन्हनि शागिर्दनि जी अलॉटमेंट न आहे ऐं ही स्टूडेंट न आहिनि जेके असां ते केस लॻाए। हिननि उहा ॻाल्हि कोर्ट में कई, असां हुते पंहिंजा ख़ुदि जेका प्रूफ ॾिनासीं। जेके असांजा मेरिट लिस्ट में एडमिशन थी हुई उन में नालो आयो ऐं फीस जेका पहिरींसीं हिन वक़्तु ई मां तव्हां ॾे उहा व्हाट्सअप थो कयां या तव्हांखे असां ॾियूं था त जेके ख़ुदि मूं ते बि इहो बिले मणंदा त हिन जी एडमिशन न आहे, पर जेको मेरिट लिस्ट में नालो लॻो आहे ऐं जेका सालाना मां फीस पहिरी आहे इकनॉमिक्स डिपार्टमेंट जी, उहे सबूत प्रूफ असां वटि मौजूदु आहिनि। मामिलो हुयो फीस तव्हां जेका हिननि 7,000 पहिरियां वठंदड़ हुआ, जेका 7,000 असां चालान पहिरियां हुयासीं, उन्हनि खां पोइ हिननि वधाई 12 खां 14,000 के जंहिं फीस पहिरण खां असां इनकार कयोसीं, जंहिं तां हिननि ही FIRूं करायूं। ऐं हीअ इहा ॻाल्हि कंदा त असां अवेयरनेस आणियूं था त ही शागिर्दनि खे जेके मुस्तक़बिल जा नुमाइंदा हुजनि उन्हनि खे जेलनि में विझराए ATC जूं FIRूं कराए अवेयरनेस आणींदा। मूंखे अफ़सोस थिए थो त ही हिकु उस्ताद आहिनि, उस्तादनि जो जेको दर्जो हूंदो आहे उहो वालिदेन जो दर्जो हूंदो आहे। छा अगरि किथे बि स्टूडेंट जो या इंतिज़ामिया विच में को मामिलो हुजे, छा उन्हनि ते FIR कराइजे? मां हिन खां इहा ॻाल्हि पुछण थो चाहियां त असां हिननि खे उस्तादनि खे वालिदेन जो दर्जो ॾियूं था। हिननि जे पंहिंजे घर में अगरि इन क़िस्म जो कोई मसइलो थिए, छा पंहिंजे ही औलाद खे FIR कटाए जेल में उमाणींदा? सही हनीफ़ बिल्कुलु हनीफ़ ॻाल्हि ॿोल पाण जारी रखूं था। ख़ादिम लाशारी साहब जे ताजमल लाशारी साहब जेको मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त सभु जा सभु आउटसाइडर हुआ, उन्हनि जे मथां FIR दाख़िल कई वई आहे। तव्हां रिपोर्टिंग कयो पिया, इन में हक़ीक़त केतिरी आहे जेतिरो बि साईं जेको मौक़िफ़ रखियो? हाँ बिल्कुलु असलम हैदर साहब, ॻाल्हि इहा आहे त ही आउटसाइडर जे हुया एतिरो टाइम जो हुते हुया त उन्हनि खे कीअं बर्दाश्त कयो वियो, इहा त ॻाल्हि हाणे हू पंहिंजी हिकिड़ो मौक़िफ़ रखे थो। पर इहो पहिरीं ॾींहुं जेको आहे हुन सां असांजो तर्जुमान जे हैसियत में जेको उहो आहे यूनिवर्सिटीअ जो राब्तो थियो हुयो त हुन ॿुधायो त 2 इशू आहिनि। हिननि चयो त हिकु त फीस जमा न थी आहे ऐं ॿियो हिननि अलाट न कराया। बाक़ी जेको शागिर्द न आहिनि, हाणे इहो त हुनजो हिकिड़ो मौक़िफ़ आहे, बाक़ी शागिर्द त आहिनि, हिनखे केरु डिनाए करे सघे। अॻम बि स्कॉलरशिप जे मामले ते हुननि एहतिजाज कयो हुयो ऐं हुन खां पोइ वरी हुननि खे जेका सज़ा आई उहो जेल केतिरनि ई महीननि खां हुया, अञा बि हिकिड़ो शागिर्द हुननि में जेल आहे।
पर हलो ठीकु आहे, सभु कुझु शयूं पंहिंजी जाइ ते। हिननि गेट जे ॿाहिरां मेन गेट जे भरिसां ई साइड में 10 शागिर्द वेही रहिया, न नारेबाज़ी हुई, न कंहिंखे रोकनि पिया, न का शइ कनि पिया। उन्हनि सां एॾी अलड़बाज़ी कीअं थी? पुलिस एॾे अंदाज़ में उन्हनि खे जारियाना अंदाज़ में उन्हनि खे गिरफ़्तार करे खंभणो, उन्हनि खे चमाटूं हणणु, ख़ुदि जेकी कवरेज कयूं पिया, असां पंहिंजे अखियुनि ॾिठा, शायदि आहियूं असां त बिल्कुलु न शागिर्दनि जो पासो थींदासीं, न को इंतिज़ामिया जो, पर ॻाल्हि जेका हक़ जी हूंदी त हुनजो पासो ज़रूरु कबो। त ही 6 महीननि खां वठी आहे त हिते चपल छले पई, पर जेको अंगारे वारे ॾींहुं जेको इन अंदाज़ में थियो आहे, जिन शागिर्दनि जा ज़बरदस्ती सामान उछलाए विया आहिनि अहिड़े अंदाज़ में, हलो ठीकु आहे, उहो त तव्हां अलाट जे हिसाब सां कयो, फीस जे हिसाब सां। जेके ॿाहिरि अची वेठा, ज़ाहिर आहे तव्हांजो कढी छॾिया, परे परे जा शागिर्द वञनि त केॾां वेंदनि, पधर ते बि न वञनि, तव्हांजा कमरा बि हुन खाली कराया। इहा त ॾाढी हिकिड़ी मूंखे त सम्झ को ॻाल्हि ॿाहिरि आहे त ही को कब्ज़ेदार हो। ठीकु आहे, कब्ज़ो बि भला अलाट न थियलो, शागिर्द त आहिनि, हुनखे कीअं तव्हां डिनाए था कयो? शागिर्द न आहिनि, हुननि वटि सभु कुझु चढ़ाए, पार्ट 1 खां फाइनल जा शागिर्द आहिनि, इहे सभई शागिर्द आहिनि। ऐं इंतिज़ामिया जो पंहिंजो हिकिड़ो मौक़िफ़, इहो त पहिरीं ॾींहुं हुननि मौक़िफ़ रखियो हुयो, ख़ुदि खे ख़बर पहुची। पर ही एॾी वॾी भला ईअं माण्हू रोड तां वेठो हुजे, तव्हां हुनखे थप्पड़ हणंदव त पोइ छा रिएक्शन निकिरे? शागिर्द आहिनि, उन्हनि खे ई खंबे जेल में केस दाख़िल करे जेल मोकिले। घण रुखी जांच जी ज़रूरत आहे। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटीअ जे हिन मामले खे सीरियस अंदाज़ में ॾिसण जी ज़रूरत आहे। हनीफ़ तव्हांजी महिरबानी ऐं ख़ादिम तव्हांजी महिरबानी, तव्हां सभिनी KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। नाज़रीन, इंतिहाई अहम मामिलो, मुस्तक़बिल नौजवान नस्ल उन्हनि जे लाइ ज़रूरु सोचण जी ज़रूरत आहे। सिंध यूनिवर्सिटी खे, तालीम खाते खे, यूनिवर्सिटी बोर्ड्स खे, सभिनी खे हिन मामले जी घण रुखी जांच जी ज़रूरत आहे, जे शागिर्दनि सां नाइंसाफ़ी न थी सघे। ऐं असां मंछर ढंढ जे हवाले सां बि अहम ॻाल्हि ॿोल कई। मंछर ढंढ जे हवाले सां बि पॉलिसी जोड़ण जी ज़रूरत आहे। सिंध हुकूमत खे नोटिस वठण जी ज़रूरत आहे, जीअं मंछर ढंढ खे बचाए सघिजे, सिंध जी तारीख़ खे बचाए सघिजे। नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।